नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खानपुर महर खां ख़बर ॾींदा हलूं त खानपुर महर वेझो ॻोठ बुढ़ी लिगारी में ज़मीन जे मामले तां लिगारी बिरादरी जे ॿिनि धुरनि विच में झेड़ो थी पियो। झेड़े दौरान ॿिन्ही धुरनि जे माण्हू लठनि कुआड़नि ऐं सुरोटनि जो वसकारो लाहे ॾिनो आहे, जंहिं जे नतीजे में हिकु धुर जा 5 ॼणा फारूक अहमद लिगारी, अब्दुल सत्तार लिगारी, शमन अली ऐं लियाकत अली ज़ख़्मी थी पिया आहिनि, जॾहिं त ॿिए धुर जा 3 ॼणा न्याज़ अहमद लिगारी, हकीम लिगारी ऐं राशिद लिगारी ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे वारिस खानपुर महर थाणे ते खणाया आया, जितां पुलिस लेटर मिलण बाद ज़ख़्मियुनि खे खानपुर महर जे शेख हमदान बिन मोहम्मद तालका अस्पताल दाख़िल कयो वियो। ज़ख़्मियुनि सां आयल हिकु धुर जे ज़हीर अहमद लिगारी ॿुधायो त असांजो पंहिंजी बिरादरी सां घटी जे मामले तां हलंदड़ जंहिंखां मुख़ालिफ़ धुर हमलो कयो आहे, जंहिं जे नतीजे में असां 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहियूं, जॾहिं त ॿिए धुर जो अली मोहम्मद लिगारी ॿुधायो त असांजो मुख़ालिफ़ धुर सां ज़मीन जो पुराणो तकरार हलंदड़ हो, जंहिं तां जवाबदार हमलो करे असांजा 5 माण्हू ज़ख़्मी करे विधा आहिनि। होॾां ॿिन्ही धुरनि पारां हिक ॿिए ख़िलाफ़ खानपुर महर थाणे ते NC रिपोर्ट दाख़िल कयूं वयूं आहिनि। हिकु धुर पारां अब्दुल गनी लिगारी जी फरियाद ते 4 जवाबदारनि ख़िलाफ़ NC दाख़िल कई वई, जॾहिं त ॿिए धुर पारां अली मोहम्मद लिगारी जी फरियाद ते 18 ॼणनि ख़िलाफ़ NC दाख़िल कई वई। होॾां पुलिस मूजिबि ॿिन्ही धुरनि पारां NC रिपोर्ट दाख़िल कई वई आहे, जॾहिं त गिरफ़्तारी अमल में न अची सघी आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो